नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था मक़ताइन जी ख़ास ख़बरुनि ते। जुलाई महीने में महांगाई की शरह 8% खां वधी वई। शुमारियात खाते महांगाई के हवाले से रिपोर्ट जारी करे छड़ी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त टमाटा 82.4, बसर 32.5% महांगा थिया। गिह 6.7, कुकिंग ऑयल 6.5% महांगो थियो। खंड 5.8, पटाटा ऐं दाल चना 4.89% महांगी थी। बेज़ा 24%, खीर गोश्त ऐं मखण 13% खां वधीक महांगा थिया। मुस्लिम लीग नून के पंहिंजे पॉलिसियुनि जे करे नुक़सान पहुतो आहे। शहबाज शरीफ़ माज़ी खे विसारे ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचे। ॻाल्हियुनि जे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। जेकॾहिं हू माज़ी खे विसारे ॻाल्हियूं करणु चाहे थो त इलेक्ट्रॉनिक मशीन सां बिस्मिल्लाह करे। अफ़गान सफ़ीर जे धीउ जी मुबैना अगवा वारे मामले जी जाच लाइ टीम पाकिस्तान ईंदी। मुल्क में वीज़ा खां सवाइ हज़ारे परॾेही तरसियल आहिनि। 1 महीने अंदरि ऑनलाइन वीज़ा लाइ अप्लाई कयो वञे, न त मुल्क छॾे ॾियो। करप्शन जे ख़ात्मे लाइ ऑनलाइन वीज़ा सिस्टम शुरू कयो आहे। चीनी शहरनि जी सिक्योरिटी लाइ समूरा इंतज़ाम कया आहिनि। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। फ्लोर मिल्स के कणक जी कोटा जी विर्छ में अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल वारो मामलो। पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो गिरफ़्तारी खां अॻु सिंध हाई कोर्ट पहुची वियो। निसार खोड़े उबूरी ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। नैब सखर निसार खोड़ो के 8 अगस्त ते इंक्वायरी लाइ तलब कयो आहे। ऐं मुल्क में कोरोना वायरस की चौथी लहर। वायरस खे वधीक 40 मरीज़ फौतुनि जो अंग 23,462 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,858 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 10,39,965 थी वियो। हेल ताईं 9,43,020 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी विया। कोरोना वायरस की शरह 8.61% रही। हैदराबाद में वायरस जा 145 नवां केस ज़ाहिर। फौतुनि जो अंग 458 थी वियो। आकारी केसनि की शरह 11% रिकॉर्ड। फाल केसनि जो अंग 1,013 ते पहुची वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान लतीफ़ाबाद में सभ खां वधीक 55% केस रिपोर्ट थिया। This headline news is brought to you by मलका में पकाएं